बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद में पीअण जे मिठे पानी जी खोट ख़िलाफ़ पीपी शहीद भुट्टो पारां ख़ाली मट खणी अनोखो एहतजाज। शहीद भुट्टो पारां ज़िलई सदर नदीम कुरैशी ऐं ॿियनि जी अॻवानी में मुर्तज़ा हाउस तां पाणी खोट ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी मथे ते ख़ाली मट खणी अनोखो एहतजाज कंदा DC हाउस ऑर्डर पहुता, जिते मट भञी DC ख़िलाफ़ उभ ॾारींदड़ नारेबाज़ी कई वई। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त रमज़ान जहिड़े भलारे महीने में बि इंतज़ामिया ऐं हुक्मराननि जैकबाबाद वासियुनि खे पाणी खां महरूम रखे जैकबाबाद खे करबला बणाए छॾियो आहे। पाणी खोट ख़िलाफ़ हाणे ख़ामोश नथा वेही सघूं। पाणी न मिलियो त कानूनी कार्रवाई समेत एहतजाजनि जो दाइरो वसी कंदासीं। जैकबाबाद में यंग डॉक्टर्स एसोसिएशन जे सॾ ते डॉक्टर्स ऐं पैरामेडिकल स्टाफ जो रिस्क अलाउंस ऐं ॿियनि मुतालिबनि जी मञता लाइ सिविल अस्पताल में एहतजाज। कोरोना सां मुक़ाबले में डॉक्टर्स फ्रंट लाइन ते मौजूदु आहिनि। डॉक्टर ऐं पैरामेडिकल स्टाफ खे कोरोना खां बचाव जो सामान मुहैया न कयो वियो, न ई रिस्क अलाउंस जारी कयो वियो आहे। मुतालबा पूरा न थिया त एहतजाज जो दाइरो वसी कंदासीं, मुज़ाहिरीन जो चिताव। जैकबाबाद जे मौलादाद थाणे जी हद कुरेजा शाख वटि 3 अणसुञातल हथियारबंद कपिड़े जे वापारी उस्मान चांडियो खां CD मोटरसाइकिल, 1 लख रुपयनि जा कपिड़ा ऐं 50,000 रोक रक़म फुरे फरार, पुलिस ज़रिया। जैकबाबाद में एयरपोर्ट थाणे जी हद गुलाब माछी में घर अंदर चोर दाख़िल थियण तां घरधणी सुजाग थी पिया। भाॻियुनि जी फायरिंग में चोर हयात अबड़ो ज़ख़्मी। सिविल अस्पताल मां तिब्बी इमदाद मिलण बाद लाड़काणे मुंतक़िल। जैकबाबाद सिटी पुलिस जी कार्रवाई। 115 किलो गुटके समेत 2 जवाबदार गिरफ़्तार करण जी दावा। पुलिस मूजिब कार्रवाई ॻुझे इतला ते कई वई आहे। जवाबदारनि मां 115 किलो हानिकार गुटको बरामद कयो वियो आहे। सोबतपुर वेझो जवाबदार सोहरे मोहम्मद मूसा खोसो पंहिंजी नुंहुं खे कारें इल्ज़ाम हेठि TT पिस्तौल जा फायर करे क़तल करे छॾियो ऐं फरार थी वियो। लाश पोस्टमार्टम बाद वारिसनि हवाले। जवाबदार जी ॻोल्हा करे रहिया आहियूं, पुलिस। नवाबशाह में झेड़नि ऐं हादसनि जे मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 1 ॼणो फ़ौत, 3 औरतुनि समेत 14 ॼणा ज़ख़्मी। नवाब वली मोहम्मद वेझो बचलपुर में प्लाट जी ॻाल्हि तां 2 धुरनि में झेड़ो थी पियो, जंहिंमें 3 औरतुनि समेत 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त क़ौमी शाहराह ते ट्रक कल्टी थियण सबबि 1 ॼणो फ़ौत थी वियो ऐं ॿिए वाक़े में ट्राले ऐं रिक्शा में टक्कर जे नतीजे में 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। भिटशाह पुलिस ॻोठ दरिया खान टालपुर में ज़हनी माज़ूर औरत सां जिनसी ॾाढाई कंदड़ मुख्य जवाबदार जावेद ख़ासखेली खे गिरफ़्तार करे वरितो। वाज़े रहे त जवाबदार 4 महीना अॻु ज़हनी माज़ूर औरत खे जिनसी ॾाढाई जो शिकार बणायो हो। पुलिस मूजिब जवाबदार 6 महीननि खां रूपोश हुयो, जंहिंखे ॻुझे इतला तहत गिरफ़्तार कयो वियो आहे। ठट्टो में औकाफ़ खाते जे मुलाज़िमनि खे सालनि खां पघारूं न मिली सघियूं। मुलाज़िमनि औकाफ़ खाते ख़िलाफ़ अवामी प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त सिंध अंदर दरगाहुनि ते थींदड़ बम हमलनि सबबि सिंध हुकूमत पारां हिफ़ाज़ती निज़ाम खे बहितर बणाइण लाइ CCTV कैमराज़ लॻराए ऑपरेटर चौकीदार भर्ती कया विया, पर गुज़िरियल केतिरे ई अरसे खां असांखे पघारियूं न पयूं ॾिनियूं वञनि, जंहिं सबबि असांजा बच्चा बुखूं काटण ते मजबूर आहिनि। मटियारी में डेप्यूटी कमिश्नर ग़ुलाम हैदर चांडियो पारां गैर कानूनी तौर कणक ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई। कणक जूं 1000 बोरियूं हथ, 2 अटे जूं चक्कियूं सील। चक्की मालिकनि पारां इंतज़ामिया सां मुंहमारी। घोटकी वेझो चौकमाड़ी में पुलिस जी मंशियात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई। 7 जवाबदार गिरफ़्तार। 1000 लीटर कच्चो शराब हथ। बहादुरपुर भरिसां कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर, औरत समेत 2 ॼणा ज़ख़्मी। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsHD.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।